बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ततीअ सदीअ का काने वेल वेण जी मतां ते ऊंधा पेर न रही पिरी जो। आबादगार साथियो अस्सलाम वालेकुम। अताउल्ला खोसो अब्बास फारम ते साईं मोहम्मद खान वटि हाज़िर थिया आहियूं। रोज़ जे मामले मुताबिक़ अॼु जेका साईं वटि वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे उहो आहे साईं वटि जेका कणिक जी पोखी आहे माशाल्लाह ज़बरदस्त आहे। त उन जे हवाले सां त कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं अञा कॾहिं जी पोखी आहे, उन जेका फर्टिलाइज़र प्रैक्टिस आहे वग़ैरह उहो साईं ॿुधाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियो, जीअं त कणिक जेको टारगेट हुयो तक़रीबन 235 खां 240 एकड़ उहो मुकमिल थी चुको आहे असां वटि। ऐं कुझु कणिक जेका आहे सा 20-21 ॾींहंनि जी थी आहे, जंहिंमें पाण वॾो ठाहियूं पिया। हीअ पोयां मुंहिंजे लारेब जिन्स आहे, उनखे लॻाइणो जेको आहे राति ॾिनो वियो आहे। ऐं जेका हिन पासे जेका हाणे ॾेखारे पियो कैमरा जी मदद सां, इहा E107 इनखे 2-3 ॾींहं थिया त लॻाइणो अची चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह जर्मिनेशन जेका आहे सा सुठी आहे। ऐं कणिक जंहिंखे लॻाइणो आहे उहा बाक़ाइदे जेको आहे सो हाणे ॿुड़ी हणण जी पोज़ीशन में बि अचे पई। मतिलबु 20-22 ॾींहं जूं कणिकूं आहिनि, एॾियूं वॾियूं कणिकूं कोन्ह थियूं आहिनि। कुझु कणिकूं जेके हींअर कालब कई आहे। बहरहाल मजमूई तौर ते बनू थी चुको आहे। हाणे ॿी ॻाल्हि जेका तव्हां पुछी पिए त असांजे कणिक ते प्रैक्टिस कहिड़ी आहे, यानी कीअं कयूं था, कीअं जेको आहे सो अॻिते हिननि खे निपायूं था। त उन जे लाइ गुज़ारिश इहा आहे त जॾहिं बि असां बनी तयारु कंदा आहियूं, लेदर लेवल थींदी आहे, त पोइ उन खां पोइ DAP ऐं ह्यूमिक एसिड जेको आहे उहो तरे में छटरे मथां कल्टीवेटर ॾेई पोइ जेको आहे सो पाणी ॾेई कणिक छटींदा आहियूं। ठीकु आहे। पोइ जॾहिं इहा कणिक अंगूर ते ईंदी आहे, यानी 7-8 ॾींहंनि जी थींदी आहे, त उनखे 1 बोरी यूरिया जी उते ई ॾेई छॾींदा आहियूं गप में। पोइ जॾहिं 21-22 ॾींहंनि ते या 20 ॾींहंनि ते लाॻाणो ईंदो आहे, त लाॻाणे में असां यूरिया जी 1 बोरी ऐं 1 थैली ज़िंक जी जेका आहे इहा उन वक़्तु हिनखे ॾींदा आहियूं। पोइ 25 ॾींहंनि खां वठी 35 ॾींहंनि जो मरहलो अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें कणिक खे गाह मार दवाऊं जेके आहिनि न उहे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। गाह मार दवा ॾियण खां पोइ जेको आहे सो बाक़ी ॿिया जेके भाण ॾियणा पवंदा, यानी यूरिया जो बाक़ी 2 बोरियूं जेके रहंदियूं, इहे 45 ॾींहंनि या 50 ॾींहंनि जे अंदरि मुकमिल करणियूं आहिनि। इहा आहे असांजी जनरल प्रैक्टिस। बाक़ी आहे त 55 ॾींहंनि जी कणिक थींदी आहे, ढिढे ते अचणु शुरू थींदी आहे, त उन वक़्तु जेको आहे सो हिनखे पोटाश स्प्रे कंदा आहियूं। ॿियो पोटाश स्प्रे वरी 70 ॾींहंनि में कंदा आहियूं। त इहा ई माना सिंपल प्रैक्टिस आहे, ॿी का बि नई प्रैक्टिस कोन्हे को। माशाल्लाह ज़बरदस्त सर इन में जेका प्रैक्टिस तव्हां कयो था ऐं जेके चेक प्लाट वग़ैरह हूंदा तव्हां वटि, इन में को डिफरेंस पैदावार जो यील्ड जो हेॾा होॾा को उहो थिए थो जेकर ह्यूमिक एसिड या ज़िंक नथा ॾियूं न, त उते प्रोडक्शन जेको आहे डिक्रीज़ थींदी आहे। उन करे इहो असां नेसेसरी करे छॾियो आहे त जेतिरी बनी आहे उन ते इहा प्रैक्टिस लाज़मी कंदा आहियूं। इन जो को ब्रांड वग़ैरह का अहिड़ो कंपनी वग़ैरह का मशहूरु जेको तव्हांखे वधीक सूटेबल लॻो, जेको प्रोडक्ट वग़ैरह नालो वग़ैरह ब्रांड नेम वग़ैरह? हा, वीडियो में ब्रांड नेम त न ॿुधाइजे, बहरहाल आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त असां जेको ह्यूमिक एसिड यूज़ कंदा आहियूं उहो दाणेदार कंदा आहियूं। ठीकु आहे। दाणेदार में जेको आहे असां खिज़ार कंदा आहियूं। हिकिड़ी कंपनी आहे इनटेक कंपनी आहे, त उनजो आउं काफ़ी सालनि खां 2-3 सालनि खां कयां पियो, बहितरीनु रिज़ल्ट ॾींदो आहे। ऐं जेको ज़िंक आहे उन में चॉइसूं 2 रखंदो आहे, या त केंज़ो कंपनी में हली वेंदो आहे, या त वरी ओपल ग्रुप वारनि जो सोना सिंगार आहे। त इहे 2 आहिनि। पोइ हिन साल जेको आहे सॼी में मूं केंज़ो वारो जेको लॻायो आहे ज़िंक। पर कुझु दोस्त साथी असांजा चवनि था त ज़िंक जेको आहे उनखे तव्हां डबल डोज़ ॾियो, यानी 1 थैली 1 एकड़ जी आहे उनखे 2 थैलियूं ॾियो। ईअं मूं कॾहिं प्रैक्टिस कई कोन्हे, पर हिन साल मुंहिंजो इरादो आहे त अहिड़ो कुझु टुकरनि ते करे ॾिसूं त केतिरो फ़ाइदो पए थो। ज़बरदस्त। इहो असांजो हिकिड़ो नंढड़ी वीडियो हुई कणिक जे बारे में। इंशाल्लाह ताला आबादगार इन वीडियो खे ॾिसंदा ऐं पंहिंजी जेका पैदावार फ़ी एकड़ जे लाइ वधाए कोशिशि कंदा। महिरबानी।